इन कहाणीअ जो सभ खां दिलचस्प हिसो अञा ताईं रहियल आहे। तफ़सील ॾिसण खां अॻु असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं तव्हांखे सभु मालूमाती वीडियोज़ मिलंदियूं रहनि। सभ खां पहिरियां अचो त ॻाल्हायूं था पाकिस्तान ऐं बांग्लादेश जी फ़ौजी क़यादत जी मुलाक़ात ते। बांग्लादेश जी हथियारबंद फ़ौज जे प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर लेफ्टिनेंट जनरल कमरुल हसन पाकिस्तान जे आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां हिकु अहम मुलाक़ात कई, जंहिंमें ॿिन्ही मुल्कनि जे दिफ़ाई लाॻापनि ऐं स्ट्रेटेजिक मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। ख़िते जी बदिलजंदड़ सलामतीअ वारी सूरत हाल ते बहस कयो वियो ऐं ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम खे फ़रोग़ ॾियण लाइ दिफ़ाई लाॻापनि खे वधीक मज़बूत करण ते पिणु ज़ोर ॾिनो। इहा मुलाक़ात हिंदुस्तान लाइ हिकु वाज़िह पैगाम हुई, जेको हमेशह खां ॾखण एशिया में पंहिंजी हाकिमियत जो ख़्वाबु ॾिसी रहियो आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे गॾियल कोशिशुनि सां हिंदुस्तान जूं साज़िशूं बेनक़ाब थी रहियूं आहिनि। हाणे ॿई मुल्क हिक ॿिए जे भरिसां बीठा आहिनि।